सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर प्रेस क्लब ॿाहिरां घोटकी म्यूनसिपल कमेटी के 368 मुलाज़िमन जो एहतजाज 6 सालन का तनख्वाह बंद सबब एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। मुज़ाहरे में मुतासिर मुलाज़िमन वॾी तादाद में शिरकत कई। हुकूमत खिलाफ शदीद नारेबाजी कई। एहतजाजी मुज़ाहरे में शामिल बशीर अहमद कलवड़, हिदायतुल्ला अबड़ो, मुनीर अहमद लखण ॿियनि मुलाज़िमन मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो त साल 2013 में पूरी सिंध में तकरीबन 15,000 मुलाज़िमीन भर्ती किया विया, जिनमें घोटकी में 1800 मुलाज़िमीन शामिल हुआ। कुछ वक्त तमाम मुलाज़िमन के बाकायदगी से तनख्वाह मिलन पयूं। हिननि ॿुधायो त ओचितो ऐं बिला जवाज़ तौर गुज़िरियल 6 सालन खां 368 मुलाज़िमन जी तनख्वाहूं बंद कई वयूं आहिनि, जे सबब ही शदीद मुश्किलात जो शिकार थी विया आहिनि। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त 6 सालन खां बंद तनख्वाह फौरी तौर ते बहाल कई वञनि। अगर उन्हनि जा मुतालबा मंज़ूर न थिया त ही पंहिंजे ॿारनि समेत वज़ीर आला हाउस साम्हूं धरणो हणण ते मजबूर थींदा, जंहिंजी ज़िम्मेवारी हुकूमत सिंध ते हूंदी।